प्रोग्राम यादुनि जे सफ़र में एक ख़ूबसूरत नसरी तहरीर अॼोकी तहरीर असांखे ॾियारे मोकिली आहे ज़हीर अहमद लुटर। कॾहिं कॾहिं पुराणनि पठनि ते वञी माण्हू अलाए छो माज़ी में हलियो वेंदो आहे, जिते माज़ी जूं उहे अनमोल यादूं कर खणी जागी पवंदियूं आहिनि, एहसास जागी पवंदा आहिनि। हालतुनि ऐं कैफ़ियतुनि खे महसूस कंदे चाहींदो आहे त काश इहो माज़ी मोटी अचे। हाल ॾाढो ॾुखियो पियो महसूस थिए, मुस्तक़बिल त अलाए कहिड़ियूं क़यामतूं बर्पा कंदो, छो त माज़ी ज़िंदगी जो हसीन यादगार लम्हो रहियो आहे दोस्तो। ऐं पोइ वक़्त जे हथां मजबूर वीचारो माण्हू वक़्त जा उहे लम्हा सारे प्यार पचारींदे अखियुनि जा पांद आला करे वेंदो आहे, जिथे सावणी मुद जी झुड़ाली मौसम में न कॾहिं पाण खे हिकिड़ो सम्झो न ई वरी इहो सोचो त वक़्तु एतिरो जल्द पंहिंजा रंग फेरे छॾींदो। हा मोहम्मद ख़ान, वक़्तु साॻियो आहे, साॻी सिज लहन उभरनि था, ॾींहं तपनि था, सिज नियापा माणीनि था, सांझ वेला जे सुरमई रंगनि में बादल नीरे आकाश ते पंहिंजा सुरमई रंग चेटीनि था, खिवणियूं खेंचलायूं कनि थियूं, राति जे आकाश ते सितारा जगमगाइनि था, अखि लॻे थी कंहिंजी यादि जा बादल ओहिरा करे बरसनि था, पोइ नेण कंहिं कखा ऐं झूपड़ीअ जा नार करे वसंदा रहिजी वञनि था। पर अलाए छो एतिरो जल्द वक़्तु गुज़रंदे माण्हू मन बि बदिलजी वेंदा, सोचियो बि न हो। पर हा मोहम्मद ख़ान, वक़्त जे कांटनि जी रफ़्तार जियां यादुनि जे घड़ियाल ते हर हर दस्तक ॾियनि था, पोइ मिड़े मयारूं अरमान जो रूप धारे दिलि में दफ़न थी वञनि थियूं, जिथे अॼु बि यादुनि जा अहसास ताज़ा आहिनि, अॼु बि कोयल जी कूक में दर्द साॻियो आहे। हा, जिथे अॼु बि धरती ते माल चाढ़ण वारियूं कैफ़ियतूं साॻियूं आहिनि, अॼु बि धरती ते मोर उञारा साॻिया आहिनि, अॼु बि मकलीअ मां मायूसियुनि जा मंज़र परे न आहिनि रहिया, अॼु बि थर उदास नज़र सां मींहुं कड़ियुनि लाइ आसमान तरफ़ निहारे थो। ईअं मुंहिंजे उदास अखियुनि में हारियल आब ऐं नेणनि ख़्वाब बि साॻिया आहिनि। असां दर्द तुंहिंजा संभाले रखिया आहिनि, असां दर्द तुंहिंजा संभाले रखिया आहिनि, सभई सूर पंहिंजे हवाले रखिया आहिनि, वॾी सिक ऐं चाह सां उहो साईं मिसल शाह जे मूं रिसाले रखिया आहिनि। हा, मिसल शाह जे मूं रिसाले रखिया आहिनि।